सिंधी मीडिया क़ौमी सिंधु बादशाह जी अज़ीम सिंधी सक़ाफ़त जो ॾियारो इल्मु पिरायो ऐं सिंध सवारियो जे सिरे हेठि 5 डिसंबर ते मल्हाइण जो ऐलान करे छॾियो। सिंधी मीडिया जी गॾिजाणी में सिंध टीवी नेटवर्क जे एमडी अजीत कुमार आहूजा, केटीएन नेटवर्क जे सीईओ अतहर काज़ी, मेहरान टीवी जे सीईओ गुलाम नबी मोराई, आवाज़ टीवी जे सीईओ फैज़ बिरोही, धरती टीवी जे एमडी अज़हर सुहाग, सिंध टीवी न्यूज़ जे डायरेक्टर न्यूज़ शोएब कुरैशी शिरकत कई। यूनिवर्सिटियुनि समेत तालीमी इदारनि में तालीम बाबति जागरूकता लाइ कॉन्फ्रेंसूं ऐं सेमिनार कोठाइण फ़ैसिलो। नंढनि वॾनि शहरनि में तक़रीबूं ऐं मेड़ाका कोठाए तालीम जी अहमियत ते रोशनी विधी वेंदी। मच कचहरियूं सक़ाफ़ती राग रंग जूं महफ़िलूं पिणु थींदियूं। मुख्य तक़रीब कराची प्रेस क्लब अॻियां थींदी। नाले वारा फनकार सुरनि जी वर्खा करे सक़ाफ़त खे भेटा पेश कंदा। सिंध वासियुनि खे क़ौमी काद में भरपूर नमूने शिरकत जी दावत। स्टेट जो बेताज बादशाह ऐं कॉमेडी किंग उमर शरीफ हमेशा लाइ विछड़ी वियो। उमर शरीफ दिल जी तकलीफ़ सबब इलाज लाइ अमरीका मुंतक़िली दौरान जर्मनीअ में दम धड़ी हवाले कयो। सिंध ऐं वफ़ाक़ सरकार उमर शरीफ जे इलाज लाइ एयर एम्बुलेंस जो बंदोबस्त कयो, पर ज़िंदगी सिंध साथ न ॾिनो। लखी मदाह सोगवार सदर आरिफ अलवी, वज़ीर आज़म इमरान ख़ान, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब ऐं ॿियनि तरफ़ां उमर शरीफ जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। उमर शरीफ जे विछोड़े पाकिस्तानी तोड़े भारतीय फनकारनि खे बि ॾुखारो करे छॾियो। उमर शरीफ में केतिरियूं खूबियूं हुयूं, असां बि संदसि नकुल कई आहे। जॉनी लियोर अलविदा लेजेंड कॉमेडी उमर शरीफ खां ई सिखी आहे। कपिल शर्मा उमर शरीफ जे कम खे दुनिया में हमेशा यादि रखियो वेंदो। दिलेर महदे उमर शरीफ सां संदसि 40 साल साथ रहियो। उमर शरीफ जहिड़ा अदाकार एंटरटेनमेंट जी दुनिया में शायदि ई कॾहिं अचनि। जावेद शेख उमर शरीफ सां मुलाक़ात जी ख़्वाहिश पूरी न थी सघी, संदसि खोट पूरी न थी सघंदे। अदाकारा मीरा उमर शरीफ पाकिस्तान जो नालो सॼी दुनिया में रोशन कयो। उमर शरीफ ऐं मुइन अख्तर रुगो अदाकारी न पर इंसानियत बि सेखारी। अतीका वठो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त अमरीका खे तालिबान हुकूमत क़बूल करणी पवंदी। ॿियो को रस्तो नाहे। पाकिस्तान जो तालिबान ते हथ नाहे ऐं नई वरी अफ़गानिस्तान खे कंट्रोल करे सघे थो। तालिबान हुकूमत खे क़बूल करण लाइ पाड़ेसरी मुल्कनि सां ॻाल्हियूं जारी आहिनि। रुगो पाकिस्तान जे तालिबान हुकूमत खे क़बूल करण सां फ़र्क़ु न पवंदो। पाकिस्तान अफ़गानिस्तान बाबति अमरीका सां मुसलसल राब्ते में आहे। लॻे थो त अमरीकी सदर जो बाइडन तबाह जो शिकार आहे। डफेड़ पैदा थियण सां सभ खां वधीक नुक़सान अफ़गान अवाम जो थींदो। टीटीपी जा कुझु धड़ा पाकिस्तान सां राब्ते में आहिनि। ॻाल्हियूं ई अॻिते वधण जो वाहिद रस्तो आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान गहरी क़ीमत अदा कई आहे। पीपी वज़ीर आज़म इमरान ख़ान जे बयान ते पार्लियामेंट में वज़ाहत करण जो मुतालबो करे छॾियो। शीरी रहमान जो चवणु आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान टीटीपी सां ॻाल्हियुनि जी तस्दीक़ हैरान कंदड़ घंटी जोगी ॻाल्हि आहे। तहरीक तालिबान सां ॻाल्हियूं केरु ऐं कंहिंजी इजाज़त सां पियो करे। पार्लियामेंट खे एतमाद में वठण खां सवाइ टीटीपी सां ॻाल्हियूं कीअं थियूं थी सघनि। हुकूमत पाबंदी पयल तहरीक तालिबान खे एनारो ॾेई रही आहे। सियासी मुआशी इख़लाक़ी तबाही खां पोइ क़ौम जी साख खे बि तबाह कयो पियो वञे। वज़ीर आज़म मुख़ालिफ़ धुर सां ॻाल्हाइण लाइ तयारु नाहे, पर तालिबान खां आईनी वफ़ादारी चाहे थो। गुरड़ी हुकूमत जे ख़ात्मे लाइ अवाम खे मुख़ालिफ़ धुर जो साथ ॾियणो पवंदो। मुस्लिम लीग नून जो अॻुवान राणा सनाउल्ला। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त दुनिया जो को बि सुपर पावर पाकिस्तान खे नज़रअंदाज़ नथो करे सघे। आलमी हालतूं तब्दील थी रहियूं आहिनि। मुस्तक़बिल जी सियासत उन पाणिनि वांगे आहे। खेनि सुठे ख़राब जी ॼाण आहे। एपीएस जे ॿारनि जे कातिलनि जो केस अलॻि आहे। हू भारत सां बि कश्मीर मामले ते ॻाल्हाइण लाइ तयारु आहिनि। अफ़गानिस्तान जी सूरत-ए-हाल ते अमरीकी सदर खे निशानो बणाइण नाइंसाफ़ी आहे। टीटीपी जे ग्रुपनि खे मौक़ो मिलणु घुर्जे। पाकिस्तान ईंदड़ ग्रुपनि जी भरपूर मदद कई वेंदी। वज़ीर आज़म वफ़ादारी जो वचन कंदड़नि खे ॻाल्हियुनि जी आछ कई आहे। तहरीक तालिबान सां ॻाल्हियुनि ज़रिए अमन लाइ रस्तो साफ़ थींदो। जंग ख़तम करे मईशत खे मज़बूत करणो पवंदो। अफ़गानिस्तान में तब्दीली अचण बावजूदि वॾो जानी नुक़सान न थियो आहे। नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ ज़रदारी 10 सालनि ताईं पाकिस्तान सां हथ जुड़ान कई। फवाद चौधरी
सिंध सरकार पाकिस्तान मेडिकल कमीशन की पॉलिसी ते गणती ज़ाहिर कई छड़ी। अज़रा पेचू जो चवण है तो सिंध के शागिर्दन लाइ पंजाब के सिलेबस के बुनियाद ते पेपर तैयार किया वियो। कोरोना वायरस बावजूद पासिंग 65 सैकड़ो रखण सबब शागिर्दन शागिर्दियाणियुनि जो मुस्तक़बिल दाव ते आहे। ॿियनि सूबनि जे शागिर्दनि खे दाख़िला मिलण सबब सिंध में डॉक्टरनि जी खोट आहे। पीएमसी वटि इम्तिहान वठण जो सलाहियत ई न आहे त खेनि शागिर्दनि जे मुस्तक़बिल सां न खेॾणु घुर्जे। लिखत में शिकायत बावजूद पीएमसी तकरारी पॉलिसी तब्दील करण लाइ तैयार न आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ नेब जो घेरो वधीक तंग। पोलो ग्राउंड रेफरेंस में आसिफ ज़रदारी की बरियत ख़िलाफ़ नेब की दरख़्वास्त ॿुधणीअ लाइ मुक़ररु। इस्लामाबाद हाई कोर्ट 4 अप्रैल ते दरख़्वास्त ते ॿुधणी लॻी। पीपी मरियम औरंगज़ेब सां मुलाक़ात करण ते ख़ुशी शाह खे शोकास नोटिस जारी करण जी तरदीद करे छॾी। नैयर बुखारी जो चवण आहे त ख़ुशी शाह खे नोटिस जारी करण जी ख़बर जाली ऐं बेबुनियाद आहे। ख़ुशी शाह जी साबिक़ क़दमी ऐं वफ़ादारी कारकुननि लाइ मिसाल आहे। पीपी क़यादत जे कारकुननि खे ख़ुशी शाह जी साबिक़ क़दमीअ ते फ़ख्रु आहे। जेयूआई अख़बार ख़ालिद महमूद सूमरे जे क़त्ल केस जी ॿुधणी। जवाबदार धुर जा वकील पेश न थियण सबब मुलतवी। फरियादी धुर तरफ़ां केस में देर ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट सां राब्ते जो फ़ैसिलो। राशिद महमूद सूमरे जो चवण आहे त जवाबदार धुर ॼाणी वाणी केस में देर जूं कोशिशूं करे रही आहे। सामूंडी तूफ़ान शाहीन जो ओमान तरफ़ रुख। बलोचिस्तान ऐं सिंध जी सामूंडी पट्टी ते तूफ़ान जा असर बरक़रार। कराची शहर में वक़्फ़े सां बरसात जो इम्कान। बलोचिस्तान जी नदियुनि ऐं नालनि में चाड़ सबब केतिराई इलाइक़ा पाणी हेठि अची विया। इस्लामाबाद में बरसात सबब गाॾी नाले में किरण सबब औरतुनि ऐं ॿारनि समेत 7 ॼणा फ़ौत। खीरथर जे जाबलू पट्टी में मुसलसल 3 ॾींहं भी बरसात सबब नई में चाड़। टंडे रहीम यार खान गाजी शाह चिने समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दादू ऐं जोई सां ज़मीनी राब्तो काटा। एपी बचाव बंद जा कपर कमज़ोर हुअण सबब घारा पवण जो ख़दशो। आपाशी अमले बंदनि खे मज़बूत करण लाइ के भी उपाय न वरिता। सिंध यूनाइटेड पार्टी जे अॻवान ज़ैन शाह जी जामशोरे कोटड़ी नूरी आबाद सन मांझंदे ॿियनि हंधनि ते शानदार जाम अथसि गुलनि जी वर्खा। ज़ैन शाह जो चवण आहे त सिंध जी ज़मीनुनि ते वालार ख़िलाफ़ जंग जारी रखी वेंदी। सिंध में धारियुनि जी आबादगारी कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत तरफ़ां लियारी ॾोहारी। टोलनि जे सरबराह उज़ैर बलोच जी अखियुनि जो इलाज कराइण जो हुकुम। 7 अक्टूबर ते संदसि मेडिकल रिपोर्ट पेश करण जी हिदायत। नाले वारो समाज सुधारक अदीब लेखक ऐं अवामी तहरीक जो अॻवान कामरेड मनान चांडियो। 12 में मिटी मां हवाले जनाज़े नमाज़ में सियासी समाजी अॻवाननि समेत सवेर शहरनि जी शिरकत। बदीन जे एनए 230 ते दांदली ख़िलाफ़ दरख़्वास्त ते जीडीए उम्मीदवार फहमीदा मिर्ज़ा खे नोटिस जारी। 3 अक्टूबर ते इलेक्शन ट्रिब्यूनल अॻियां पेश थियण जो हुकुम। पीएस 34 नौशेरे फिरोज़ ते पीपी उम्मीदवार मुराद शाह जी कामयाबी ख़िलाफ़ दरख़्वास्त। न्यू सईदाबाद में डेंगी जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक हिकु मरीज़ फौतुनि जो अंग वधी 3 थी वियो। वधीक 6 मरीज़ ज़ाहिर थियण सबब मुतासिरनि जो अंग वधी 350 थी वियो। सफ़ाई न करण ते 2 होटल सील ऐं ॾंढ। सॻियूं में नीगर पाणी जे तलाउ में बुॾी फौत। ठटे वेझो कराची वाह में विंजंदे नौजवान बुॾी हयाती विञाए वेठो। कानपुर में बोलवीअ तां बदफेली जो शिकार थियल नीगर सखर जे अस्पताल में फौत। वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। लाश थाणे अॻियां रखी धरणो। वारसनि जो चवण आहे त नीगर मौलवीअ जी बदफेली ऐं तशदुद सबब दमधणी हवाले कयो। मांझंद में लाकड़ा कूल माइन जे पोरियतुनि जो बासरनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। ॻोठाणनि समेत ट्रकियूं बीहारे छॾियूं। पोरियतुनि जो चवण आहे त बासरनि जे चवण ते लाकड़ा कूल माइन मां सभई पोरियतुनि खे बेरोज़गार कयो वियो आहे।
डंडे बागे में बदमनी खिलाफ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस फुरलुट जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयारु नाहे। फुरलुट में मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। गढ़ी यासीन भरिसां बख्शिया शाख खे 15 फुट घारो 100 एकड़नि ते बिछल सारियुनि जो फ़सुल लुड़ी वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त आपाशीअ में लोड न पहुचण सबबु खेनि वधीक नुक़सानु पहुतो आहे। बर्तानिया में ट्रक ड्राइवरनि जी खोट सबबु पेट्रोल बहिरान बरक़रार। पेट्रोल पंपनि ते गाॾियुनि जूं क़तारूं लॻल। सूरतहाल ते ज़ाब्ते लाइ बर्तानवी फ़ौज मैदान में अची वई। सूमर खां पंपनि खे पेट्रोल जी सप्लाई शुरू कई वेंदी। ऐं पीसीबी चेयरमैन रमीज़ राजा तरफ़ां हर सूरत में ग्रास रूट क्रिकेट बहाल करण जो फ़ैसिलो। संदसि चवणु आहे त मुल्क में केतिरनि ई सालनि खां ग्रास रूट क्रिकेट खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे, पर हाणे भरपूर ध्यानु ॾिनो वेंदो। जदीद दौर में क्रिकेट जी नर्सरियुनि ते भरपूर ध्यानु ॾिनो वेंदो।